गंबट में मरहूम मोर अली मेमोरियल स्कॉलरशिप तहत डान पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल तरफ़ां सिंध टैलेंट हंट प्रोग्राम के सिलसिले में ज़हीन शागिर्दनि ऐं शागिर्दनि लाइ मुफ़्त तालीम हासिल करण ख़ातिर एंट्री टेस्ट मुनक़िद कई वई। MCQ तर्ज़ ते वरितल स्कॉलरशिप एंट्री टेस्ट में गंबट सोबोदरो कोडजी समेत भरपासे वारनि इलाइक़नि मां 6 खां 12 क्लासनि ताईं जे 25 शागिर्दनि ऐं 15 शागिर्दनि शिरकत कई। स्कॉलरशिप एंट्री टेस्ट दौरान उम्मीदवारनि खां मुख़्तलिफ़ तालीमी मज़मूननि मां टेस्ट वरिती वई। स्कूल के प्रिंसिपल बख़्त अली कलोड़ो कोशिश डिजिटल से ॻाल्हाईंदे चयो त इन इम्तिहान में असां वटि मुख़्तलिफ़ इदारनि मंझां काफ़ी स्टूडेंट्स जेके आहिनि बॉयज़ एंड गर्ल्स हिन मुक़ाबले वारे इम्तिहान में अॼु वेठा आहिनि ऐं इन्हनि जो तालुक़ु जेको आहे मुख़्तलिफ़ क्लासनि सां आहे। असां हीअ स्कॉलरशिप हर साल डान पब्लिक स्कूल जे तरफ़ां जारी कई वेंदी आहे। जेके बि ॿार पहिरें नंबर खां वठी 10 नंबर ताईं ओवरऑल पोज़ीशन्स खणंदा आहिनि उन्हनि खे असां दाख़िला बि मुफ़्त ॾींदा आहियूं ऐं जेतिरा बि साल उहे डान पब्लिक स्कूल गंबट में पढ़ंदा उन्हनि खां कंहिं बि तरह जी फीस न वठंदा आहियूं। ॿियो जेके ॿार 11 नंबर खां वठी 20 नंबर ताईं ईंदा आहिनि उन्हनि खे दाख़िला फ़ीअ में बि 50% रिआयत ऐं ट्यूशन फ़ी जेका माहवार फीस हूंदी आहे उन में बि 50% असां रिआयत ॾींदा आहियूं। तंहिंजे करे हीअ असांजी हिकिड़ी ख़ूबसूरत रिवायत आहे असांजे डान पब्लिक स्कूल जी त हू टैलेंटेड ॿारनि खे मौक़ो थो ॾिए त उहे हिन इदारे में अचनि ऐं मेरिट जे बुनियाद ते हिकिड़ी स्कॉलरशिप जो इम्तिहान जेको असां वठूं था उन में अचनि ऐं पंहिंजे सलाहियतुनि जो भरपूर मुज़ाहिरो कनि ऐं पंहिंजे लाइ हिकिड़े बहितर तालीमी इदारे जी चूंड बि कनि ऐं पंहिंजे लाइ स्कॉलरशिप खटनि त जीअं हुनजे वालदेन जे मथां जेको हुनजे तालीम जो मालियाती बोझ आहे उहो बोझ हुननि जो इदारो पाण ते खणे थो। इहे ई ॿार अॻिते मुक़ाबले वारनि इम्तिहाननि में कामयाबी माणींदा। इहे ई ॿार सुभाणे जा डॉक्टर थियणा आहिनि, इहे ई ॿार सुभाणे जा इंजीनियर थियणा आहिनि, इहे ई ॿार सुभाणे जा साइंटिस्ट थियणा आहिनि। हीअ स्कॉलरशिप 6, 7, 8, 9, 10, 11 ऐं 12 दर्जे जे शागिर्दनि जे लाइ आहे। जेके हिन महिल क्वालीफाई कंदा इन्हनि खां ॿीहर इहा टेस्ट न वरिती वेंदी। मूंखे इहा बि ख़ुशी थी आहे त न रुगो प्राइवेट स्कूल्स जा ॿार पर गवर्नमेंट स्कूलनि जा ॿार बि पंहिंजो पाण में एतिरो भुतो भाइनि था, पाण में एतिरी लाइक़त ऐं सलाहियत सम्झनि था तॾहिं हुननि हिन स्कॉलरशिप जे लाइ अप्लाई कयो आहे। स्कॉलरशिप हासिल करण लाइ एंट्री टेस्ट दौरान शागिर्दनि ऐं शागिर्दाननि कोशिश डिजिटल से ॻाल्हाईंदे चयो त हीअ टेस्ट उन्हनि ॿारनि जे लाइ जेके ॾाढा टैलेंटेड आहिनि पर पंहिंजी पढ़ाईअ जे लाइ फीसिस अफोर्ड नथा करे सघनि। तंहिंजे करे हीअ टेस्ट डान पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल गंबट वारनि लॉन्च कई आहे। भरपूर महिनत कई आहे। इंशाअल्लाह असांजो रिज़ल्ट सुठो ईंदो, कामयाबु थींदासीं जंहिंजे करे असांजे मुस्तक़बिल यानी फ्यूचर जो मुफ़्त में पढ़ी सघंदासीं। स्कॉलरशिप जी टेस्ट आहे जिते तमामु ॿार आया आहिनि टेस्ट ॾियण जे लाइ। असां हिन ते टेस्ट जी मुकमल तयारी कई आहे। इंशाअल्लाह असां सुठो रिज़ल्ट पाईंदासीं ऐं डिग्री वारनि खे कई स्कॉलरशिप रखी आहे टैलेंटेड ॿारनि जे लाइ जेके हुननि खे अप्रेंटिसशिप ॾिनी आहे त मतिलबु उहे तयारी करे फुल सां जेके पंहिंजी तयारी फुल करे आया आहिनि पेपर जे हिसाब सां ऐं इंशाअल्लाह असां ई मतिलबु स्कॉलरशिप असां ई खणंदासीं। हिन जे लाइ टेस्ट रखी हुई ऐं हुन टेस्ट में यानी कि कॉम्पिटिशन आहे यानी कॉम्पिटिशन जो दौर आहे इन में असां मुफ़्त तालीम हासिल करे सघूं था ऐं असां भरपूर तयारी कईसीं ऐं इन तयारी सां असां हिन स्कूल में जेको आहे असां मुफ़्त तालीम हासिल करे सघूं था। रिपोर्ट नाज़िम जामड़ो कोशिश डिजिटल गंबट।